वज़ीर आज़म शहबाज शरीफ उम्रे जी सादत हासिल करे वरिती। मुल्क ऐं आलम इस्लाम जी सलामती, तरक्की ऐं ख़ुशहाली लाइ दुआऊं। शहबाज शरीफ जी सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान सां बि मुलाक़ात। पाक सऊदी वापार ऐं सीड़पकारी समेत ॿितरफ़ी लाॻापनि ते ॻाल्हियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं वफ़द लाइ इफ़्तार जो बि बंदोबस्त कयो पियो। सदर आसिफ अली ज़रदारी सेनेट जो इजलास सुभाणे तलब करे वरितो। ऐवान सदर जो चवणु आहे त सदर मुमलिकत सेनेट इजलास आइन जे आर्टिकल 54(1) तहत घुरायो आहे। इजलास में नवां चूंडियल मेंबर कसम खणंदा। सेनेट जे चेयरमैन ऐं डेप्यूटी चेयरमैन जी बि चूंड थींदी। IG सिंध गुलाम नबी मेमन जी सदारत हेठि घोटकी ज़िले में अमन अमान बाबति इजलास थी रहियो आहे। इजलास दौरान धाड़ियुनि ख़िलाफ़ सख़्त ऑपरेशन बाबति हिकमत अमली जोड़ी वेंदी। ईद वेझो ईंदे ई शहरनि जी वॾे अंग जो बाज़ारुनि तरफ़ रुख़। कराची, हैदराबाद, सखर, मीरपुरख़ास, लाड़काने ऐं नवाबशाह जे नंढनि वॾनि शहरनि में शहरनि जी वॾे अंग जी बाज़ारुनि में आमद। महांगाई में इज़ाफ़े सबबि ख़रीदार परेशान। ट्रांसपोर्टरनि भाड़नि में ॿीड़ ते इज़ाफ़ो करे छॾियो। शवाल जो चंड ॾिसण लाइ चंड ॾिसणी कमेटी जो इजलास सुभाणे थींदो। मुल्क में सुभाणे शवाल जो चंड नज़र अचण जो चिटो इम्कान। मौसमियात खाते अॻकथी कई आहे त सुभाणे सॼे मुल्क में आसमान साफ़ रहंदो। इंसानी अख सां नज़र अचण लाइ चंड जी उमिरि बि पूरी आहे। सऊदी अरब में शवाल जो चंड ॾिसण लाइ इजलास अॼु थींदो। माहिरनि जो चवणु आहे त सऊदी अरब में अॼु ईद जो चंड नज़र अचण जो इम्कान नाहे। कराची जे इलाइक़े मेट्रोवल नंबर 4 फातिमा मस्जिद वेझो कार ते फायरिंग। 2 ॼणा मारिजी विया। मारिजी जी शेर आलम ऐं ज़ाकिर तौर सुञाणप। इस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त शुरूआती जांच मूजिबि वाक़ियो पुर दौरान मुज़ाहमत ते पेश आयो। वधीक जांच कई थी वञे। ॾखण वेझो थर्डी स्टाफ वटि वेन कटी ड्राइवर फोत, केतिराई माण्हू ज़ख़्मी। हादसे में ड्राइवर नज़ीर नसीराणी फोत ऐं केतिराई माण्हू ज़ख़्मी थी पिया। इस्पताल मुंतक़िल। क़ौमी सिलेक्शन कमेटी न्यूज़ीलैंड ख़िलाफ़ T20 सीरीज़ लाइ 18 रुकनी स्क्वाड जो ऐलान सुभाणे कंदी। ज़रीन जो चवणु आहे त मोहम्मद उस्मान, इमाद वसीम ऐं मोहम्मद आमिर क़ौमी स्क्वाड जो हिसो हूंदा। इरफान न्याज़ी या अब्बास आफरीदी खे बि न्यूज़ीलैंड ख़िलाफ़ मौक़ियो ॾियण जो इम्कान।